अस्सलामुअलैकुम नाज़रीन, रियल न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। मां तव्हांखे डेगरी मां ख़बर ॾींदी हलां। डेगरी रिपोर्ट हसन अली जरवार मीर खुदाबख्श टालपुर यूसी जे चेयरमैन जी सीट ते बीठल रईस मोहम्मद खान कलोई रियल न्यूज़ सां ॻाल्हाईंदो। असांजो मुल्क बि इहो आहे त अलाह जी महिरबानी सां असांजी जेके पोलिंगूं तमामु जेके यूसी जूं 43 जूं मीर खुदाबी यूसी जूं पुरअमन हलियूं आहिनि। कुझु उन किथे किथे अटकणा कया पर असां उन्हनि खे उहा बर्दाश्त कयोसीं। असां जेको आहे सो असां इहा कोशिशि कईसीं त भई पोलिंगूं सभु पुरअमन हलनि। अलाह जी महिरबानी सां सभु पोलिंगूं को बि अहिड़ो वाक़ियो किथे पेश कोन आयो ऐं पुरअमन थियूं। हाणे जेका आहे असांजी ॻणप शुरू आहे। इंशाअल्लाह ताला अलाह साईं असांखे सोभ ॾींदो। असां पीपल्स पार्टी जे टिकट ते आहियूं ऐं बहितरीनु नमूने सां पोलिंगूं हलियूं आहिनि। इन जी असांखे तमामु ख़ुशी थी आहे। जेके राज हुआ भांग हुआ सभु राज आहियूं, उन जे पोलिंगूं असांजे सुठे नमूने सां हलियूं आहिनि। उनखे असांखे तमामु ख़ुशी थी आहे। गुलाम अल्लाह खान असांजो जेको डिस्ट्रिक्ट जो मेंबर हो, आउं चेयरमैन ते हुउसि पीपल्स पार्टी जे तरफ़ां। गुलाम अल्लाह खान पीपल्स पार्टी जे डिस्ट्रिक्ट मेंबर जो, बाक़ी असांजा मेंबर हुआ ऐं सभिनी जूं पोलिंग हले हुते वोट उन्हनि जा हलिया। इंशाअल्लाह ताला असांजी जीत थींदी। पोलिंगूं तमामु सुठे नमूने सां हलियूं आहिनि ऐं असां ख़ुशि नसीब आहियूं। वोटनि जेको आहे असां सां ॾाढो ताउन कयो आहे ऐं इंशाअल्लाह ताला ॻणप थींदी। उन में अलाह साईं असांखे सोभ ॾींदो।